खबर हैदराबाद की अदालत गोठ आबाद स्कीम गौचर लाए मुक़दस कयल ज़मीन बाबति चीफ सेक्रेटरी ॿियनि खे रिकॉर्ड तलब करे वरितो आहे। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच गोठ में आबाद स्कीम गौचर लाए मुक़दस कयल ज़मीन जी रिकॉर्ड बाबति दरख़्वास्त ॿुधणी थी आहे। सिंध हाई कोर्ट चीफ सेक्रेटरी बोर्ड ऑफ रेवेन्यू खां 20 ॾींहनि में रिकॉर्ड घुरी वरितो आहे। शहरी मोहम्मद यूसुफ ॿियनि पारां वकील ज़रिए अदालत में दरख़्वास्त दाख़िल कराई वई हुई। दरख़्वास्त में चयो वियो हो त सिंध सरकार सिंध ॻोठ आबाद स्कीम तहत केतिरा ई ॻोठ रजिस्टर न कया। दरख्वास्त मूजिब ॻोठ आबाद स्कूल बाबति लिस्ट फराम कई वई जेकी ॻोठ रजिस्टर्ड न थिया उन्हनि जा तफ़सील भी पधरा कया विया। दरख्वास्त मूजिब हारी तोड़े मज़दूर तबके खे 2017 जी आदमशुमारी मुताबिक मालिकाना हक़ ॾिना वञनि। खबर दे रहे हुए हैदराबाद की अदालत गोठ आबाद स्कीम गौचर लाए मुख़्तस कयल ज़मीन बाबति चीफ सेक्रेटरी ॿियनि खां रिकॉर्ड घुरी वरितो आहे। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच में गोठ आबाद स्कीम गौचर लाए मुख़्तस कयल ज़मीन जी रिकॉर्ड बाबति दरख़्वास्त जी ॿुधणी थी आहे। सिंध हाई कोर्ट चीफ सेक्रेटरी बोर्ड ऑफ रेवेन्यू खां 20 ॾींहनि में रिकॉर्ड घुरी वरितो आहे। जन त शहरी मोहम्मद यूसुफ ॿियनि पारां वकील ज़रिए अदालत में दरख़्वास्त दाख़िल कराई वई हुई। हैदराबाद की अदालत गोठ आबाद स्कीम गौचर लाए मुख़्तस कयल ज़मीन बाबति चीफ सेक्रेटरी ॿियनि खां रिकॉर्ड घुरी वरितो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील हैदराबाद खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर शब्बीर अबरो लाइन ते मौजूद है। जी शब्बीर। जी बिल्कुल। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद चीफ सेक्रेटरी सिंध बोर्ड ऑफ रेवेन्यू के 20 ॾींहनि बाद गोठ आबाद स्कीम गौचर लाए मुख़्तसर कयल ज़मीन बाबति रिकॉर्ड पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। जेको एडवोकेट मीर अहमद मंगरियो ज़ाती हैसियत ॻोठाणे मोहम्मद यूसुफ पंहिंजे वकील एडवोकेट रायचंद हीरजन मार्फत अदालत में दरख्वास्त दाख़िल कराई हुई। जॾहिं त दरख्वास्त गुज़ार मीर अहमद मंगरियो अदालत के इस्तदा कई त सिंध सरकार अञा ताईं कराची खां अलावा ॿियनि ज़िलनि में सिंध ॻोठ आबाद स्कीम तहत केतिरा ई ॻोठ रजिस्टर न कया आहिनि। रजिस्टर ॻोठनि जी लिस्ट सिंध ॻोठ आबाद स्कीम तहत फराहम कई वञे ऐं जेके ॻोठ रजिस्टर न आहिनि थिया उन्हनि जा तफ़सील भी पधरा कया वञनि। ठीक है शब्बीर, वॾी मेहरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।